वकीलनि भाइरनि जी तरफ़ खां बाइकआउट कयो वियो आहे। उन जी वजह 27वीं जेका अमेंडमेंट आहे उहा आहे। यकीनन हिकिड़ो तासुरु आहे इन अमेंडमेंट जो त इहा तरमीम जेका आहे उहा हिकु मख़सूस तबिके खे सपोर्ट करे थी पई। ऐं तव्हां ॾिसो त 80% इन तरमीम में यकीनन अदालती निज़ाम जे लाइ हिकिड़ा सवाल पैदा थियनि था ऐं मज़लूम तबिको जेको आहे उहो 100% डिपेंड करे थो अदालतुनि ते। त बहितर इहो ई आहे, यकीनन ॾिसो हिकिड़ी बहितरी जी उमेद त रखी वञे थी। अगरि इहा तरमीम वाकई में मज़लूम आवाम खे हिकिड़ी रिलीफ ॾियण जे लाइ आहे त बहितर क़दम आहे। अदरवाइज़ जेको हिकिड़ो तासुरु आहे उन जे हिसाब सां त हीअ एहतजाज रिकॉर्ड थियणु घुरिजनि। ऐं तव्हां ॾिसो त तारीख़ में मुल्क जी हिकिड़ी तारीख़ में हिकिड़ो ब्लैक डे तौर ते मल्हायो वञे थो। उनजी वजह इहा आहे त असांजा जेके सीनियर तरीन जस्टिस आहिनि उहे इन तरमीम जी मुखालफ़त करे बीठा आहिनि। सो अलाह बहितर करण वारो आहे। असां हिन मौक़िफ़ खे सपोर्ट कयूं था, वकील भाइरनि खे सपोर्ट कयूं था ऐं बहितरी जी उमेद। महिरबानी।